सिंध हाई कोर्ट डेंटल कॉलेज लाड़काने जी हॉस्टल में शागिर्दियाणी नम्रता कुमारी जे पुरस्कार मौत जी अदालती जांच कराइण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज लाड़काने खे वाक़े जी जांच करण जी इजाज़त ॾिनी वई। नम्रता जे पुरस्कार मौत वारे वाक़े जी हेर ताईं वारसनि तोड़े पुलिस पारां का बि FIR दाख़िल न कराई वई आहे। नम्रता जी मौत जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। मेनली जो फोकस इहो आहे काज़िस असां ॾिसूं रीज़न्स ॾिसूं त आया इहा ख़ुदकशी आहे या मर्डर आहे। जो सभ खां वॾो इशू त इहो आहे त काज़िस ॾिठा वञनि ऐं ऑनरेबल सेशन जज साहिब इहो बि ख़्यालु हुयो त असां इहो बि ॾिसूं त एडमिनिस्ट्रेशन जो हिन में कहिड़ो रोल आहे, चांडका मेडिकल कॉलेज हिन में कहिड़ो रोल आहे। सो इहे सभु शयूं जेके आहिनि उहे जुडिशियल इंक्वायरी में ॾिठी वेंदियूं। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॿियनि डिपार्टमेंट्स खां असांखे अचणियूं आहिनि, जीअं मोबाइल फॉरेंसिक्स आहे, लैपटॉप जी फॉरेंसिक्स आहे, उहा कुझु ॾींहंनि में अची वेंदी असां वटि ऐं उन खां पोइ काफ़ी बहितर पोजीशन में हूंदी ऑनरेबल जुडिशरी बि ऐं पुलिस बि। अॼु इहो असां तय कयो ऑनरेबल जज साहिब सां त पहिरियों जुडिशियल इंक्वायरी में थींदी ऐं पोइ अगरि ज़रूरत पई त पोइ क्रिमिनल केस दाख़िल थींदो। अॼु इहो फ़ैसिलो थियो आहे। अदालती जांच दौरान मालूम कयो वेंदो त नम्रता जी मौत जा कारण कहिड़ा आहिनि ऐं कॉलेज इंतजामिया जो कहिड़ो किरदारु आहे। DIG लाड़काणो इरफान बलोच जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज सां मुलाक़ात बाद मीडिया खे ब्रीफिंग। इरफान बलोच चयो त नम्रता जी DNA, मोबाइल फोन, रहे ऐं ॿियनि शयुनि जूं फॉरेंसिक रिपोर्ट अचणियूं आहिनि। उन्हनि सां केस हल करण में वॾी मदद मिलंदी। जज साहब सां गॾिजाणी दौरान इत्तेफ़ाक़ थियो त अदालती जांच में अॻु भराई खां पोइ केस दाख़िल कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट पारां सूबे जे अस्पतालनि में कुते जे चक खां पोइ लॻाई वेंदड़ एंटी रेबीज़ वैक्सीन जी खोट ते कावड़ जो इज़हार। अदालत चयो आहे त वैक्सीन न हुअण सबबि ॿार तड़पी मरी रहिया आहिनि। सिंध हुकूमत छा पई करे? जस्टिस मोहम्मद अली मदह जी सरबराही में बरुकनी बेंच सिहत वारी सेक्रेटरी खे पेश न थियण ते शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। सेक्रेटरी सिहत 3 अक्टूबर ते पेश थी ॿुधाए त वैक्सीन छो नथी मिले। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे हर ज़िले ऐं अहम अस्पतालनि में कुते जे चक खां बचाव वारी वैक्सीन लाज़मी तौर रखण जो हुकुम ॾेई छॾियो। CM हाउस में इजलास की सदारत कंदे वॾे वज़ीर चयो त लाड़काणे में कुते जे चकियल ॿारड़े जी मौत सां वॾो सदमो पहुतो आहे। सिहत वारे सेक्रेटरी वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी त ॿारड़े खे ईद उल फितर खां अॻु कुते चकियो हो। खेसि वैक्सीन लाइ कंहिं बि अस्पताल मुंतक़िल न कयो वियो। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में तूफ़ानी बरसात। गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, डिफेंस, नॉर्थ कराची, कोरंगी, इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाक़नि में वसकारो ऐं मिट्टी जो तूफ़ान। ताबेजी, जंगशाही, तलहार, राजू खानानी, साणबुला खान ऐं ॿियनि इलाक़नि में भी तेज़ बरसात। ढोरो नारो, सामारो, खडड़ो, नवाबशाह, तकरन ऐं भरपासे में बरसात सबबि वण जे फसल खे नुक़सान। मौसमियात खाते बरसात जो सिलसिलो सूमर ताईं जारी रहण जी अॻकथी करे छॾी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त 1 महीने अंदर कराची मां कचरो साफ़ करे ॾेखारींदासीं। बाबलियारी में सफ़ाई मुहिम जो जाइज़ो वठण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त साबित थी वियो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं मेयर कराची कम नथा कनि। मुख़ालिफ़ सेविज नालनि में केतिरा बि पत्थर विझनि, असां साफ़ करे रहंदासीं। रावलपिंडी जे एंटी करप्शन कोर्ट बहरिया फाउंडेशन के सरबराह मलिक रियाज़ के गिरफ्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत फ्रॉड ज़रिए ज़मीन ख़रीद करण वारे केस में मलिक रियाज़ जी अबूरी ज़मानत में वाद वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि गिरफ्तार करण जो हुकुम ॾिनो।
आज़ाद कश्मीर में ज़लज़ले के नतीजे में 24 शहरी फौत ऐं 450 ज़ख़्मी थी पिया। NDMA जे चेयरमैन ऐं वज़ीर आज़म जी ख़ास मुआविन फिरदौस आशिक़ अहमद जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफज़ल चयो आहे त ज़लज़ले सटियल शहरनि खे खाध खुराक पाणी कंबल ऐं ॿियो सामान फ़राहम कयो पियो वञे। फ़िलहाल परॾेही इमदाद जी का बि ज़रूरत न आहे। फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त आज़ाद कश्मीर जी हुकूमत सां गॾिजी मुतासिरीन जी मदद करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म राजा फारूक हैदर सां राब्तो ज़लज़ले सबबि जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध हुकूमत ॾुख जी इन घड़ीअ में आज़ाद कश्मीर जे भाइरनि जी हर क़िस्म जी मदद करण लाइ तयार आहे। खेनि अकेलो न छॾींदासीं। पंजाह ॾींहनि ताईं 80 लख यहूदी या मसीही महसूर हुजनि हा त छा उन वक़्त बि दुनिया जो इहो ई रद्दअमल हुजे हा। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां न्यूयॉर्क में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान आलमी बिरादरी जे रवैये ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म ओआईसी राब्ता ग्रुप खे बि ख़िताब कयो ऐं चयो त आलमी ज़मीर जाॻाइण जी कोशिश कई वञे। वालरल कश्मीर में लॉकडाउन ऐं कर्फ्यू जो सिलसिलो 52हें ॾींहं में दाख़िल। 90 लख खां वधीक कश्मीरियुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणियल। सिंध हाईकोर्ट DIG लाड़काणो इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ हैदराबाद जे डॉक्टर दीपक कुमार खे कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करण जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अप्रैल 2015 में हाफ फ्राई कयल डॉक्टर दीपक कुमार जी घरवारी उन वक़्त जे SSP हैदराबाद इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो। अदालत पारां वलीउल्लाह दल जी सरबराही में JIT जोड़ण ऐं डॉक्टर दीपक खे माहवार 50,000 रुपया अदा करण जो बि हुकुम ॾिनो। अदालत फैसले में चयो आहे त वॾे वज़ीर पारां दीपक जे इलाज लाइ ऐलानियल रक़म फौरी तौर ते जारी कई वञे। ज़रूरत पवण ते डॉक्टर दीपक जो परॾे मां बि इलाज करायो वञे। लाहौर जी एहतसाब अदालत चौधरी शुगर मिल्स केस में मरियम नवाज़ ऐं यूसुफ अब्बास जे रिमांड में वधीक 15 ॾींहनि जी वाद वारी नियाद जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत मरियम नवाज़ जी दरख़्वास्त ते खेसि कोर्ट लखपत जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासनि जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार ख़ुर्शीद शाह जे भाइटे ऐं सूबाई वज़ीर अवेद शाह समेत 3 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत अवेद शाह ऐं कारोबारी शख़्सियतनि अजित कुमार ऐं ज्योति आहूजा जी 5-5 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ 16 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर कई। नैब खे ईंदड़ ॿुधणी ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट नैब इंक्वायरी केस में पीपल्स पार्टी जे MPA सरदार चांडियो ऐं संदसि भाउ बुरहान चांडियो जी 30 सेप्टेम्बर ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। नैब खे जवाब दाख़िल कराइण लाइ नोटिस जारी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील शहाद तरकी दलील ॾींदे चयो त नैब सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो खे कॉल ऑफ नोटिस जारी कयो आहे। गिरफ़्तारी जो ख़दशो आहे, इन करे ज़मानत मंज़ूर कई वञे। नैब प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो ऑयल मैन्युफैक्चरिंग कंपनी खे सरकारी ज़मीन ठेके ते ॾिनी आहे। इन सिलसिले में ॿिन्ही ख़िलाफ़ जांच जारी आहे। ठटे में मोटरसाइकिल जे मिस्त्री पारां मासूम नींगर ते वेश्याणे तशद्दुद जी वीडियो वायरल। वीडियो में मिस्त्री मक़सूद आराइन मासूम नींगर अहमद भट्टी खे संदसि दुकान अॻियां खुलेआम बदतरीन तशद्दुद करे नज़र अचे थो। SSP ठट्टो शबीर सेठार मामले जो नोटिस वरितो। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। तखर में 3 ॾींहं अॻु बुडी वियल नींगरी जो मदेजी भरिसां वारे कैनाल मां लाश।
इतला बावजूद पुलिस न पहुती। वारसन पंहिंजी मदद पाण तहत लाश कढी वरितो। अस्पताल इंतजामिया पारां एम्बुलेंस न ॾियण ते वारिस चिंची रिक्शा में इलाज कराए अस्पताल पहुचायो। मदेजी में लेडी डॉक्टर न हुजण सबब नींगरी जी लाश गड़ी यासीन अस्पताल मुंतकिल। अस्पताल इंतजामिया चयो त एम्बुलेंस ख़राब आहे त असां कुझु नथा करे सघूं। नींगरी सां गॾु बुॾी वियल संदसि भाउ जो लाश हिकु ॾींहुं अॻु हथ आयो हो। उमरकोट में छोकिरी सां छेड़छाड़ जे इल्ज़ाम हेठि 8हीं दर्जे जे शागिर्द जी तस्लील संदसि वार कुड़िया विया ऐं मुंहं ते काढ़ी मली वई। पुलिस तस्लील जो निशानो बणियल शिवाराम भील खे हिरासत में वठी छॾियो। वारसन तस्लील कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए वरितो। ज़ाती तकरार सां नींगर खे तशद्दुद ऐं तस्लील जो निशानो बणाइण जा इल्ज़ाम। कराची में कांगो वायरस जो वधीक हिकु मरीज़ फौत थी वियो। सांगड़ वासी हादी बख्श जिना अस्पताल में दम ॾिनो। हलंदड़ साल सिंध में कांगो विघे फौतुनि जो अंग 19 थी वियो। कराची में डेंगी विघे बि हिकु वधीक मरीज़ फौत थी वियो। गार्डन जे रहवासी 57 सालनि जे नदीम निजी अस्पताल में डेंगी विघे दम ॾिनो। टंडोजाम भरिसां ॻोठ मेवो हाजाणो में एड्स में मुब्तला 35 वरनि जी औरत बीबी हाजाणो फौत। ॿ ॾींहं अॻु 8 महीननि जी नज़ीरा बि फौत थी वई हुई। तालके हैदराबाद बहराड़ी में फौतुनि जो अंग 16 थी वियो। पीरकोट जे ॻोठ मंजू ख़ान चांडियो मां गुज़िरियल ॾींहुं गुम थियल 2 ॼणनि जे अगवा जी तस्दीक़। वारसन मौजूद नौजवान ज़ाहिद हुसैन चांडियो ऐं दोदो ख़ान चांडियो गुज़िरियल ॾींहुं घरां निकिरण बाद गुम थी विया हुआ। धाड़ेलनि फोन करे भुंग तलब कयो आहे। नवाब शाह वेझो ॻोठ झाड़ोहूत मां गुज़िरियल ॾींहुं अगवा थियल 3 वरनि जी ॿारड़ी ज़किया जो लाश पुलिस। ॿारड़ी ज़किया जो लाश ख़ैरशाह माइनर मां निकिरंदड़ जोखिम जे वाटरकोर्स मां कढाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। अमेरिकी डेमोक्रेटिक पार्टी सदर ट्रंप ख़िलाफ़ मुवाख़िज़े जी कार्रवाई बाज़ाब्ता तौर शुरू करे छॾी। पर ॾही ख़बरूं इदारे मूजिबि डोनाल्ड ट्रंप ते इल्ज़ाम आहे त हुन यूक्रेन ते दबाव विधो हो त सदारती उम्मीदवार जो बाइडन ख़िलाफ़ जांच कई वञे। श्रीलंका खां पोइ पाकिस्तानी टीम बि अॼु कराची में लिथियल प्रैक्टिस सेशन मुलतवी करे छॾियो। क़ौमी टीम शहर में वसकारे सबब प्रैक्टिस मुलतवी कई। सुभाणे ॿई टीमूं प्रैक्टिस कंदियूं। पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में 3 वनडे मैचेस वारी सीरीज़ जो पहिरियों दंगल 27 सेप्टेम्बर ते कराची में थींदो। हॉलीवुड जी नई हॉरर मिस्ट्री फिल्म वंस जो ट्रेलर जारी। खौफ़ ऐं दहशत पखेड़ींदड़ फिल्म 18 अक्टूबर ते रिलीज़ थींदी।